सिंधी आखाणी दिल जो नातो भाग 25। जीअं ई साधना घर पहुती दरवाजे ते बीठी ऐं घबरायल अंदाज़ में बेल ते हथ रखी तकड़ी बेल वॼाई। दरवाजो खुलियो। दरवाजो खुलण ते ई ज़ोर सां रेडियो अचण लॻियूं। हैप्पी बर्थडे मम्मी। अहिड़ीअ तरह घर बि थोरो घणो सिंगारियल हुयो। सभु फैमिली मेंबर ख़ुशि थी उन जे लाइ ताड़ियूं वॼाइण लॻा। साधना बि तमामु घणी ख़ुशि थी, पर कंहिं हद ते दिलि में कुझु कमी लॻे त उन जे अखियुनि मां थोरो घणो पाणी निकितो। उन जल्दी सां हथ अखियुनि ते फेरे ॿोड़ा उगी छॾिया ऐं ॿारनि जे लाइ मुस्कुराइण लॻी। सचमुच इहा ई त माउ जी हिकु मुहूर्त आहे जेको दुख दिलि ताईं समाए रखंदी आहे, न अखियुनि में अचणु ॾींदी आहे, न चपनि ते चवणु ॾींदी आहे। जी हा, ममता जी मुहूर्त। ॿारनि जे लाइ ख़ुशि थियण लॻी। सभु कुझु भुलिजी वई ऐं ॿारनि ते ध्यानु ॾिनो, परिवार ते। ख़ैर उहो सभु खाई पी करे ख़ुशि थिया। टाइम बीतियो। ॿारनि खे बि ॾाढो मज़ो आयो। मज़ाक मस्ती ध्यान सां मिलायो ऐं हूअ पंहिंजे कमनि ते लॻी वई। एतिरी देरि में रमेश ध्यान खे वठी वियो ऐं उनखे घर छॾे आयो। घर अचण ते धीरज पुछियो, कीअं रहियो अॼु जो ॾींहुं पुट? ध्यान ॿुधायो, मां अॼु ॾाढो ख़ुशि आहियां ऐं उन छोकिरी जो नालो सांजी आहे। मां उनखे सॉरी चयो ऐं असांजी दोस्ती बि थी वई। मां उनजे घर वियो हुयुमि। उनजी मम्मीअ जो जनम ॾींहुं हुयो ऐं असां ॾाढी धूमधाम सां ख़ुशियूं मनायूंसीं। तंहिं ते धीरज बि चयो, ओके गुड नाइट, हाणे सुम्हण जो टाइम थी चुको आहे, पाण सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। सुबुह जो टाइम अनुसार हर को पंहिंजे कम ते लॻो। तंहिं ते ऑफिस में धीरज ऐं रमेश ॿई ऑफिस में अञा वेठा ई हुया। हुन रमेश खे ॿुधायो त ध्यानु तमामु घणो ख़ुशि आहे। जंहिं ॻाल्हि जो हुनखे दुख हुयो हाणे उहो क़रीब थोरो हुनखे भुलिजण जी कोशिशि थो करे। उन छोकिरी सां दोस्ती बि करे छॾी अथई। अॼु जा ॿार केतिरा निर्लय आहिनि, हर ॻाल्हि खे जल्दी भुलिजण जी कोशिशि त करनि था ऐं भुलिजी बि था वञनि। पर पाण वॾनि में इहा छो कमी आहे? पाण कंहिं ॻाल्हि खे बिल्कुलु बि नथा भुलिजी सघूं। एतिरो हिन नरमाईअ सां चयो। तंहिं ते रमेश चयो, तोखे ख़बर आहे ध्यानु कल्ह कंहिंजे घर वियो हुयो? तंहिं ते हिन चयो, न मूंखे ख़बर कान्हे। तंहिं ते चयो, साधना जे घर, ऐं हुन सॼी समूरी ॻाल्हि ॿुधाए। तंहिं ते रमेश बि थोरो अचरज में पइजी वियो। ख़ैर अञा उते ॻाल्हियूं करनि ई पिया त दरवाज़े ते नॉक थी। उहो दरवाज़े ते केरु हुयो, ईंदड़ एपिसोड में पाण जल्दी ॿुधंदासीं।